बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थॉट्स क्लास नंबर 72 आहे। अॼु असां हिन वीडियो क्लास जे अंदरि 10 पेयर्स पढ़ंदासीं जेके कंफ्यूजिंग वर्ड्स ते हूंदा मुश्तमिल। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हाणे सभ खां पहिरियां जेको तव्हांजो हिन क्लास में वर्ड आहे उहा आहे कैपिटल, ॿियो आहे कैपिटोल। हाणे ॾिसो, हिकिड़ो TAL सां आहे, ॿियो TOL सां आहे। हिकिड़ो त कैपिटल अहिड़ो आहे जेको असां गादीअ जो हंधु चवंदा आहियूं। ॿियो कैपिटोल यानी अहिड़ो जिते तव्हांजे जेके चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि कंहिं जॻह ते गॾु थींदा आहिनि, ठीकु आहे, उनखे असां छा चवंदा आहियूं, कैपिटोल। यानी उन जॻह खे। हिकिड़ो कहिड़ो आहे कैपिटल, जेको गादीअ जो हंधु आहे, यानी मिसाल पाकिस्तान जो इस्लामाबाद। हाणे इहो छा आहे, कैपिटल सिटी आहे, यानी कंहिं बि मुल्क जो जेको मेन मर्कज़ वहिंवार जिते सॼो हिकिड़ो सॼे मुल्क खे हलायो वञे जे तां, उनखे असां कैपिटल चवंदा आहियूं। कैपिटोल छाते जिते तव्हांजी उहा सिलेक्टेड जेका लेगिस्लेटिव बॉडी आहे उते वेही करे गॾु थियनि ऐं इन ते मुल्क जे हालातुनि इन्हनि ते ॻाल्हाइनि, इन्हनि खे कैपिटोल चइबो आहे। अचो त हिन जे कुझु एग्ज़ाम्पल्स खे बि ॾिसूं था। जीअं त तव्हांजे साम्हूं आहे अ सिटी वेयर अ गवर्नमेंट इज़ बेस्ड, ठीकु आहे। मिसाल हाणे द कैपिटल ऑफ फ्रांस इज़ पेरिस। ॿियो कैपिटोल अ बिल्डिंग वेयर अ लेगिस्लेटिव body meets it. The US Capitol is located in Washington. यानी US यानी यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जी जेका कैपिटोल आहे उहा किथे आहे, उहा काथे उन्हनि जी पूरी लेगिस्लेटिव बॉडी गॾु थींदी आहे। द US Capitol is located in Washington DC। हाणे ॿियो आहे साइट, CITE, ॿियो आहे SITE, ॿियो आहे SIGHT। इन्हनि टिनी खे साइट चइबो आहे। हाणे जीअं त CIT आहे, इन जो आहे टू कोर्ट एज एविडेंस। मिसाल प्लीज साइट यूर सोर्सेस, यानी पंहिंजा जेके ज़रिया आहिनि उन्हनि खे ॾिसी वठो तव्हां, ठीकु आहे, माना उन्हनि ते हिकिड़ी नज़र विझो। ॿियो आहे असांजो साइट SITE। साइट इन जो मतिलबु आहे लोकेशन। अक्सर तव्हां इंजीनियरनि ठेकेदारनि खे इहे वर्ड इस्तेमालु करने ॿुधा हूंदा त बाबा साइट ते वियल आहे, यानी उन हिकिड़ी लोकेशन ते वियो आहे जिते को कमु थिए थो, इनखे असां SITE चवंदा आहियूं। मिसाल आहे हिन जो द साइट फॉर द न्यू बिल्डिंग हैज़ बीन सिलेक्टेड। नई बिल्डिंग या बिल्डिंग्स जे लाइ जेका लोकेशन आहे उहा सिलेक्ट थी चुकी आहे। ॿियो आहे SIGHT, एबिलिटी टू सी, यानी ॾिसण जी सलाहियत खे साइट चइबो आहे। जीअं द साइट ऑफ द माउंटेन वाज ब्रीथ टेकिंग, या ईअं खणी चऊं द साइट ऑफ फ्लावर्स वाज अमेजिंग, माना काई बि शइ जो नज़ारो नज़र अचणु, इनखे असां साइट चवंदा आहियूं। यानी इन्हनि टिनि वर्ड जो जेको स्ट्रक्चर आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे, इनखे पंहिंजी कॉपी ते ज़रूरु नोट कंदो। हाणे ॿियो तव्हांजे साम्हूं वर्ड आहे उहा कोर्स, COARSE। ॿियो आहे कोर्स COURSE। हाणे ॿिन्ही खे त असां कोर्स था चऊं, पर पहिरें कोर्स जी माना आहे रफ आर क्रूड। रफ छा खे चइबो आहे, जे तव्हांजे हिकिड़ो एग्ज़ाम्पल बि लिखियलु आहे, द सैंड पेपर इज़ वेरी कोर्स। जेको वारी पनो असां अक्सर रगड़ाई जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, उहो छा हूंदो आहे, रफ हूंदो आहे। सो इन जे लाइ असां कोर्स इस्तेमालु कंदासीं, पर कोर्स कहिड़ो, COARSE। ॿियो कोर्स आहे तमामु सवलो आहे, तव्हां असां जेको पढ़ूं था किताब आहिनि, इन्हनि खे असां कोर्स चवंदा आहियूं। इन जो एग्ज़ाम्पल आहे शी इज़ टेकिंग अ कोर्स इन बायोलॉजी। बायोलॉजीअ में छा थी करे, कोर्स थी करे। सो इन्हनि ॿिन्ही जो डिफरेंस बि तमामु सिंपल आहे। नेक्स्ट वन आहे डिज़र्ट, ऐं उन जे भरिसां बि ॿियो आहे असांखे डिज़र्ट मिलियल। हाणे डिज़र्ट DESERT, इहो आहे नाउन। इन जो मतिलबु छा आहे, अ बेरन एरिया, जे रेगिस्तान आहे, ठीकु आहे, थर जो रेगिस्तान खे चइबो आहे डिज़र्ट। पर जेको ॿियो डिज़र्ट आहे DESSERT, इन डिज़र्ट जी माना अथव कस्टर्ड वग़ैरह जी, न कोई खाधे खां पोइ काई शइ मिठी कंदा आहियूं, कस्टर्ड वग़ैरह, त इनखे चवंदा आहियूं बाबा डिज़र्ट में असां कुझु शइ तव्हांजे लाइ रखी आहे, इनखे असां डिज़र्ट चवंदा आहियूं। पर हिकिड़ो डिज़र्ट रेगिस्तान आहे ऐं हिकिड़ो काई मिठी शइ जेका आहे, या ईअं कस्टर्ड्स वग़ैरह वारी फैमिली में असां जेका आमतौर ते खाईंदा आहियूं, उनखे बि डिज़र्ट चइबो आहे। हाणे नेक्स्ट वन आहे डिसइंट्रेस्टेड, ॿियो आहे अनइंट्रेस्टेड। ॿई कॉमन वर्ड्स आहिनि, असां इस्तेमालु कंदा आहियूं। डिसइंट्रेस्टेड एंड अनइंट्रेस्टेड, इहे ॿई वर्ड्स आहिनि। डिसइंट्रेस्टेड आहे, इन जी माना आहे इम्पार्शियल। इन जो मतिलबु आहे गैर जानिबदार। मिसाल हाणे तव्हां था चओ कंहिंखां जो तव्हां फ़ैसिलो कराईंदव त तव्हां चवंदव त जज शुड बी डिसइंट्रेस्टेड, यानी जेको जज हुजे उहो त कंहिं हिकिड़े पासे न हुजे न। जॾहिं उहो हिकिड़े पासे हूंदो त तव्हां मराए छॾींदो। इनखे असां छा चवंदासीं त द जज शुड बी डिसइंट्रेस्टेड, ठीकु आहे। ॿियो हूंदो आहे अनइंट्रेस्टेड। अनइंट्रेस्टेड माना बसि काई शइ न वणे। मिसाल हाणे यार हीअ फिल्म जेका आहे अनइंट्रेस्टेड आहे, माना काई हुन में ख़ासि इंट्रेस्ट न आहे, मतिलबु इनखे ईअं असां खणी एक्सप्लेन करे सघूं था। मिसाल ही इज़ अनइंट्रेस्टेड इन स्पोर्ट्स, ही मतिलबु हिन जी स्पोर्ट्स में का दिलचस्पी कोन्हे। सो डिसइंट्रेस्टेड ऐं अनइंट्रेस्टेड। हाणे असांजे ॿियो साम्हूं वर्ड आहे इमिग्रेट,
ॿियो आहे इमिग्रेट। हाणे ॿिन्ही हिकिड़े में ई आहे, हिकिड़े में आई आहे। हिकिड़े जी स्पेल आहे EMIGRATE, ॿी स्पेल बि तव्हांजे साम्हूं आहे IMMIGRATE। भई इमिग्रेट या इमिग्रेट चवंदा आहिनि हिनखे। हाणे जेको इमिग्रेट ई वारो आहे उहा वर्ब, उनजी माना है टू लीव वंस कंट्री टू लिव इन अदर। हाणे इमिग्रेट माना छा थियो त हिकु मुल्क मां खे छॾे करे ॿिए मुल्क में रहण लाइ वञणु, इहो तव्हांजो थींदो इमिग्रेशन, यानी इमिग्रेट थियो इहो। ठीकु आहे। हिन जे लाइ मिसाल, दे डिसाइडेड टू इमिग्रेट फ्रॉम जर्मनी, यानी हिन जर्मनीअ मां लॾण जी कई आहे, निकिरण जी कई, यानी उहो छा हुनजी नियत छा आहे त असां हितां निकिरी करे ॿिए हंधि रहूं। ॿियो इमिग्रेट आहे IMMIGRATE, टू कम टू अ न्यू कंट्री टू लिव, यानी इन इमिग्रेट जो आय जो मतिलबु छा आहे त ॿिए मुल्क मां कंहिं मुल्क ॾे रहण अचणु। ठीकु आहे। माना अगरि काॾे तव्हां वञो था त उन मुल्क वारा आय इस्तेमालु कंदा, अगरि तव्हां वेंदव ओॾे रहण त तव्हां इहे इस्तेमालु कंदव। हाणे इमिग्रेट जी माना छा लिखियल आहे, टू कम टू अ न्यू कंट्री टू लिव, यानी कंहिं नए मुल्क तां रहण अचण जे लाइ अचणु। मिसाल, दे डिसाइडेड टू इमिग्रेट टू कैनेडा, उन्हनि कैनेडा ॾांहुं रहण अचण जो फ़ैसिलो कयो आहे। त इन में मतिलबु छा हुयो त हिकु मुल्क खां ॿिए मुल्क ॾे वञणु। ठीकु आहे। त उन सां छा लॻंदो, ई वारो कंहिं मुल्क ॾे अची रहणु, यानी कम टू अ न्यू कंट्री, त हिते असां आई वारो इस्तेमालु कंदासीं। आई होप त तव्हांखे सम्झ में अची वियो। हाणे ॿियो वर्ड ॾाढो इंट्रस्टिंग आहे, एमिनेंट या इमिनेंट। हाणे इमिनेंट जेको EMINENT आहे, उनजो मतिलबु आहे फेमस एंड रेस्पेक्टेड। इन जो मिसाल जुमिलो आहे, ही इज़ इमिनेंट साइंटिस्ट, ही मशहूर हिकु इज़त वारो साइंसदान आहे। ॿियो आहे IMMINENT, एमिनेंट जी माना आहे अबाउट टू हैपन, माना काई शइ जॾहिं थियण वारी हुजे। मिसाल कीअं, अ स्टॉर्म इज़ एमिनेंट, यानी जेको आहे तूफ़ान अचण वारो आहे, उहो थियण वारो आहे। ठीकु आहे। काई शइ थियण वारी हुजे, अबाउट टू हैपन। त असां हिते इमिनेंट जेके ॿ कंफ्यूज़िंग वर्ड्स हुया, इहे वारो छा आहे, मशहूर, रेस्पेक्टेड, ऐं आई वारो IMM वारो छा आहे, यानी काई शइ अबाउट टू हैपन हुजे, काई शइ थियण वारी हुजे। जीअं छा हुयो, स्टॉर्म इज़ इमिनेंट, तूफ़ान थियण वारो आहे। ॿियो असांजे साम्हूं आहे फीवर या लेस। फीवर एडजेक्टिव आहे यूज्ड विथ काउंटेबल नाउन्स, यानी फीवर असां उते मिसाल चंद या कुझु चवंदा आहियूं न त बाबा कुझु ॾे, या लेस माना थोरो ॾे। त हाणे जेको फीवर आहे असां उते इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं काउंटेबल नाउन हुजे, माना अहिड़ी शइ जो चवणु जिते तव्हां काई शइ ॻणे सघो। मिसाल आहे तव्हांजे साम्हूं, फीवर पीपल अटेंडेड द मीटिंग। हाणे ॾिसो, माण्हू घण काउंटेबल नाउन हूंदा आहिनि, हिकिड़ी शइ अनकाउंटेबल हूंदी आहिनि। मिसाल तेल अनकाउंटेबल आहे, वण जा पता अनकाउंटेबल आहिनि, अहिड़े तरीक़े सां उहे शयूं अनकाउंटेबल। काउंटेबल छा आहे, चेयर्स क्लास में काउंटेबल आहे। ठीकु आहे। सो अहिड़े तरीक़े सां छा थो चए, फीवर पीपल अटेंडेड द मीटिंग। ॿियो आहे लेस। लेस माना यूज्ड विथ अनकाउंटेबल नाउन। हाणे मिसाल तव्हां अगरि चओ था त कुझु माण्हू ऐं कुझु पाणी, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। हाणे जेको चओ था कुझु माण्हू, उते फीवर लॻाईंदव, कुझु पाणी लेस वाटर। हाणे जॾहिं लेस असां छा सां इस्तेमालु कंदासीं, जॾहिं अनकाउंटेबल हुजे, यानी फीवर किथे काउंटेबल, काई शइ ॻणप में अचे, ऐं लेस किथे अनकाउंटेबल, जिते काई शइ ॻणप में असां तव्हांजे लाइ न अचे, उते असां लेस इस्तेमालु कंदासीं। मिसाल, देयर इज़ अ लेस वाटर इन द बोटल, थोरो पाणी आहे बोतल में, ऐं मुंहिंजे साम्हूं गिलास पियो आहे, उन में बि पाणी थोरो आहे। सो हिन जे लाइ मां लेस इस्तेमालु कंदुमि। फीवर किथे इस्तेमालु कंदुमि, जिते काई शइ ॻणप वारी हुजे। हाणे ॿियो तव्हांजे साम्हूं वर्ड आहे हिकु आहे फार्मली, ॿियो आहे फार्मरली। FORMALLY। इन जी माना आहे इन फॉर्मल मैनर, माना काई शइ जेका कंहिं मतिलबु कंहिं हुन छा चवंदा आहिनि, हिकिड़े दायरे कानून जे अंदरि असां ॻाल्हायूं। मतिलबु तव्हांखे फॉर्मल ड्रेस हुजणु घुरिजे। असां हिते स्कूल में आया आहियूं, इनफॉर्मल ड्रेस तव्हां छो पाती आहे। ठीकु आहे। मिसाल आहे जुमिलो तव्हांजे साम्हूं, ही वाज ड्रेस्ड फॉर्मली फॉर द इवेंट। हिन फॉर्मल ड्रेस पाती, जहिड़ो इवेंट आहे ओड़ी ड्रेस पाते, फॉर्मल इवेंट, फॉर्मल ड्रेसिंग हुई हिनजी। हाणे जेको आहे फार्मरली आहे, इन जी माना है इन द पास्ट है, यानी ॿिन्ही जो ॾिसो बीहक साॻी आहे, पर इन जी माना आहे फार्मरली जी माना कंहिं बि शइ माज़ीअ में। मिसाल, शी वाज फार्मरली नोन एज सिंगर, ही माज़ीअ में, ठीकु आहे, काई बि शइ जेको आहे ही माज़ीअ में हिकु ॻाइणो तौरु सुञातो वेंदो हुयो। त हाणे इन जो मतिलबु छा आहे, जेको हिते फार्मरली आहे, इन जो मतिलबु आहे त काई शइ माज़ीअ में। ॿियो आहे फार्मली, यानी काई बि शइ हिकिड़े हुन अंदाज़ में कंहिं तरतीब सां करणु। लूज़ या लॉस। हाणे लूज़ जो मतिलबु छा आहे, नॉट टाइट, जेका शइ ढिली हुजे। ठीकु आहे। मिसाल, द शर्ट इज़ टू लूज़, शर्ट जेको आहे इलाही लूज़ आहे, गिरगिली आहे या ढिली आहे। गिरगिली वर्ड टिपिकल सिंधी ॻाल्हि आहे, बहरहाल त काई शइ ढिली। ॿियो आहे लॉस, माना
काई शइ जेको आहे सो हथ मां विञाइणु ख़तमु करणु, जंहिं मिसाल डोंट लॉस योर कीज़, त पंहिंजूं जेको आहे सो चाबियूं न विञाए, डोंट लॉस योर होप, तूं पंहिंजी उमेद न हार जा, उमेद न विञाए। सो उमेद आहे त जेके असां 10 पेयर्स पढ़ियासीं अॼु जे क्लास में तव्हांजे लाइ फ्रूटफुल साबित थींदा। वरी बि तव्हां सभिनि जे लाइ साॻी दुआ, ख़ुदा ताला तव्हांजो हामी हो नासिर। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।